अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला वबरकातुहू। मुंहिंजा मुस्लमान भाइरो, अक्सर नंढनि ॿारनि खे वॾनि खे बि नज़र लॻी वेंदी आहे ऐं नज़र हक़ आहे, ज़रूरु लॻंदी आहे। सो मुंहिंजा दोस्तो कई तरीक़ा आहिनि, पर क़ुरान मजीद जे पढ़ण सां, अल्लाह तबारक व ताला जे पाक किताब पढ़ण सां इंशा अल्लाह ताला उहा नज़र ख़तमु थी वेंदी आहे। पहिरीं त जॾहिं ॿारनि खे ॾिसो त बारकल्लाहु अलैहि या माशा अल्लाहु ला कुव्वत इल्ला बिल्लाह, इंशा अल्लाह ताला जेकी ये कलमात अवां ज़बान मां कढंदा, पहिरीं उन्हनि खे नज़र न लॻंदी। अगरि लॻी बि वञे थी त सूरतुल क़लम सगोरियूं जूं 2 आयतूं करीमा आहिनि, उन्हनि खे पढ़ी करे 3 भेरा पढ़ो या 7 भेरा पढ़ो, पढ़ी करे उन मथां दम कयो या पढ़ी करे उनखे फूक लॻायो। आयतूं करीमा आहिनि बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व इन यकादुल्लज़ीन कफ़रू लयुस्बिक़ूनक बिअबसारिहिम लम्मा समिअु ज़िक्र व यक़ूलून इन्नहु लमजनून वमा हुआ इल्ला ज़िक्रुल लिल आलमीन। ये पढ़ी करे उन मथां दम कयो, इंशा अल्लाह तबारक व ताला अल्लाह करीम जे इन पाक मुक़द्दस किताब जी आयतुन करीमा जे पढ़ण सां उन जी नज़र ख़तम थी वेंदी।